बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुंहिंजा वाजिब इज़्ज़त एहतराम दोस्त ऐं बुज़ुर्गो, रोज़े जा कुझु मसाइल आहिनि जिन जा जवाब इंशाअल्लाह तव्हांखे ॿुधाईंदासीं। सभ खां पहिरीं सुवाल इहो थो थिए त सहरी जो आख़िरी वक़्तु कहिड़ो आहे, कहिड़े वक़्त ताईं माण्हू खाई ऐं पी सघे थो सहरी जे वक़्तु। इन जो जवाबु हीअ आहे त सहरी जी इंतिहा सुबुह सादिक़ आहे। के माण्हू आहिनि वीचारा, उन्हनि जे ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी आहे त सहरी जो आख़िरी वक़्तु फजर जी आज़ान आहे। हालांकि इहा ॻाल्हि ग़लति आहे। सुबुह सादिक़ जेको आहे यानी आज़ान खां पहिरीं, छो त सहरी जो वक़्तु जेकॾहिं आहे त उन में आज़ान ॾियण सां आज़ान ई कोन थींदी। लिहाज़ा सहरी जो वक़्तु जॾहिं ख़तमु थींदो आहे त उन खां पोइ 5 मिंट खां 10 मिंट खां पोइ आज़ान ईंदी आहे ऐं सहरी जी इंतिहा जो आज़ान सां को बि ताल्लुक़ कोन्हे। सुबुह सादिक़ जो वक़्तु कहिड़ो आहे उहो तव्हां पंहिंजे इलाइक़े जे मुताबिक़ मस्जिदनि में डायरी वग़ैरह में ॾिसी सघो था। सुबुह सादिक़ जो जेको वक़्तु लिखियलु आहे उहो ई सहरी जो आख़िरी वक़्तु आहे। जेकॾहिं को बि माण्हू फजर जी आज़ान ताईं खाईंदो रहे पीअंदो रहे त उन जो रोज़ो कोन थींदो। ॿियो सुवाल इहो आहे त रोज़े जी हालत में कंहिं वाह में, दरिया में या कंहिं वाटर वग़ैरह में वेचण कीअं आहे। कंहिं वाह में, दरिया में वेचण सां रोज़ो टुटे थो या कोन थो टुटे? त इन सुवाल जो जवाबु हीअ आहे त कंहिं नहर या स्विमिंग पूल जंहिंखे चवंदा आहिनि या कंहिं बि अहिड़े क़िस्म जो पाणी आहे त उन में टुॿी लॻाइण, उन में वेचण सां रोज़ो कोन थो टुटे। पर शर्त इहो आहे त पाणी मुंहुं या नक जे रस्ते मां निड़ी खां हेठि न वञे, न त पोइ उन सूरत में रोज़ो टुटी वेंदो ऐं सिर्फ़ु क़ज़ा लाज़िम ईंदी। पर जेकॾहिं कंहिं टुॿी लॻाए करे हास्यकार पाणी पंहिंजे निड़ी खां हेठि लाथो आहे त पोइ ॼाणी वाणी ईअं करण जी सूरत में कफ़ारो बि लाज़िम थी वेंदो। नंबर 2 सुवाल इहो थो थिए त उल्टी जे अचण सां रोज़ो टुटे थो या कोन थो टुटे? त इन सुवाल जो जवाबु हीअ आहे, जेकॾहिं उल्टी ख़ुदि ब ख़ुदि आई आहे त उन सां रोज़ो कोन थो टुटे, अगरचे उहा उल्टी केतिरी बि हुजे। पर जेकॾहिं हिन ॼाणी वाणी उल्टी कई आहे, हास्यकार उल्टी कई अथसि, त पोइ जेकॾहिं उल्टी जो अंदाज़ो एतिरो आहे जो मुंहुं भरिजी वञे त पोइ उन सूरत में हिन जो रोज़ो टुटी वेंदो। ऐं ॿियो त जेकॾहिं उल्टी एतिरी आहे जेको मुंहुं भरिजियो वञे त पोइ उन में चणे जी मिक़दार या उन खां वधीक रोज़े खे यादि कंदे ॼाणी वाणी हिन गिड़काए छॾियो, वापसी अंदरि करे छॾियईं त उन सूरत में बि रोज़ो टुटी वेंदो आहे। ऐं चोथों मसइलो इहो आहे त जेकॾहिं कंहिं जनाबत जी हालत में सहरी कई आहे, यानी सहरी खां पहिरीं उन ते गुस्ल वाजिबु थी चुको हो, पर हिन उन हालत में गुस्ल करण खां सवाइ सहरी करे छॾी, रोज़ो रखी छॾियो, त छा हिन जो रोज़ो सही थी वेंदो या न? त रोज़ो रखण लाइ तहारत पाकाई ज़रूरी कोन आहे, शर्त कोन्हे। जेकॾहिं वक़्तु घटि आहे ऐं गुस्ल करण जी सूरत में सहरी जो वक़्तु ख़तमु थो थिए या ख़तमु थियण जो अंदेशो आहे त पोइ जनाबत जी हालत में गरड़ा करे ऐं सहरी करे रोज़ो रखी छॾे ऐं बाक़ी गुस्ल भले बाद में करे, तॾहिं बि रोज़ो हिन जो सही थी वेंदो। ऐं पंजो मसइलो इहो आहे रोज़े जे बारे में त रोज़े जी हालत में हैज़ अचण सां रोज़ो फ़ासिद थी वेंदो आहे या न। यानी कंहिं औरत खे हैज़ अची वियो, महीनो अची वियो, माहवारी अची वई, त पोइ उन सूरत में उन जो रोज़ो जेको आहे उन जो छा हुकुम आहे? त इन सुवाल जो जवाबु हीअ आहे त इन शइ जे यानी हैज़ जे अचण सां रोज़ो टुटियो वञे ऐं हाइज़ जेका औरत आहे उनखे हैज़ अचण खां पोइ उहा खाई पी सघे थी, उनखे इजाज़त आहे। छा लाइ? त रोज़ो हुनजो टुटी वियो, रोज़ो हुनजो फ़ासिद थी वियो हैज़ जे अचण सां। ऐं पोइ जेके रोज़ा हिन छॾे ॾिना हैज़ जे अचण सां, उन रोज़नि जी वरी क़ज़ा करे छॾे रमज़ान मुबारक खां पोइ, ऐं उन रोज़े खे बि क़ज़ा कंदी जेको रोज़ो हिनजो टुटी वियो आहे हैज़ जे अचण जे करे। पोइ चाहे उहो रोज़ो कहिड़े बि टाइम ते टुटो आहे, ही उन रोज़े जी क़ज़ा कंदी ऐं हिन जे मथां उन रोज़े जी बि क़ज़ा लाज़िम आहे। इहे कुझु मसाइल हुआ जेके तव्हांखे ॿुधायासीं। इंशाअल्लाह अज़ीज़ जेकॾहिं ज़िंदगी रही त बाक़ी मसइला बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। रमज़ान मुबारक जो छो त महीनो भलारो हली रहियो आहे, इन जे मुनासिबत सां जेके बि मसाइल रोज़मर्रा में पेश अचनि था इंसान खे, उन्हनि जा जवाब इंशाअल्लाह तव्हांखे ॿुधाईंदासीं। तेसिताईं फ़ी अमानिल्लाह, वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।